लाइव चलेंगे। डरिए काय इन्हें भी तंग किया सुनो। हाँ ये तो तंग करे। वालेकुम दोस्तों, मैच हले पियो अॼु असांजे नमल जे ग्राउंड ते सिंधी संगत नमल जो जेको टूर्नामेंट आहे उहो जारी आहे। ॿ टीमूं खेॾे चुकियूं आहिनि, बाक़ी ॿ टीमूं हलनि थियूं। असल अञा ॿ टीमूं ॿियूं आहिनि हा न? हा ॿ न हा पिच विञायो आहे अमरा खां ई। बाक़ी मैच त ख़ैर हले पियो। इनके एट ए टाइम याद आयो आहे गॾो गॾु ठाहींदा वञो पिच बि ऐं मैच हले पियो। हाँ तू दे खबर अॼु माना मोटिवेशन तुंहिंजी हाई लॻी इहो कीअं वरा इहे शॉर्टकट ॿुधायो सभिनी दोस्तनि खे। इहो असल में पुराणा कढिया विया आहिनि 7 टीमुनि जा। हा 7 टीमुनि मां हिकु पर्ची कढी उहा असांजी हुई। उहा डायरेक्ट सेमीफाइनल वई, बाक़ी जेके मुक़ाबिलो कयो दुकान में कयो। इन मां ॿ राउंड तक़रीबन ख़तमु थी चुका आहिनि। हाणे टियों स्टार्ट थियण वारो आहे। इंतज़ार में आहियूं असांजो कहिड़ो मैच हुजे। सेमीफाइनल ऐं फाइनल ॿई अॼु थी न? अॼु थी ऐं फाइनल सुभाणे थी। मौसम जी पसंदि आहे। हा बारिश थी मौसम सुठो आहे ग्राउंड में सही आहे। बहुत बढ़िया सामान पानी की बोतल कोन थियो खाण वारो हले पई। हा चंदो आहे उन पगी नमरा ते रखी असां और ॾिसूं अॼु मैदान ते छा थो करे। इंतज़ार में कहिड़ो मैच स्टार्ट थो थिए। ॾिसूं अॼु छा था कयूं। सीधो सेमीफाइनल ते पुॼी वियो, बाक़ी माना बचियो फाइनल। पहिरियों ओवर कढी आसी त मैच खेॾो। हा अचे पई खेॾंदासीं हींअर ई राउंड थी वठे न टियों। इहो हिकिड़ी राउंड अञा रहे थो न, थी वठे न अची वेंदा उस ताईं। हा न अॼु था खेॾूं यार, सुभाणे रखिया अथनि पिया। अॼु थींदा न, अॼु कटनि सुभाणे केरु ईंदो।
हमारे इन्हें सासानी में जो गोट किया रहे हो बेहतरीन मुकाबला थे गोट की टीम मजबूत थी वो कटे गया आसागा जबरदस्त एम्पायर जो थे उनके प्लेयर का नौ बाद है तो नौ तो दे स्पोर्ट्स सेक्रेटरी पाण पे होचे स्पोर्ट्स सेक्रेटरी पाण पे होचे एम्पायर से हां एक्स्ट्रा गाड़ी है हां एक्स्ट्रा नहीं ना ये जो तू वना था नहीं ना करो मैच पर दिसूंगा कम बची तो यानी कि हमारा 58 बीएड में होता है वा पाण में जे भी ना तंग करना पावे बीएड में होता है वा हां ये ट्रिक ना ट्राई करो बड़ा शोर है बड़ा शोर नहीं करे मैं यार अलग बताया आवाज की घटी नो इने जो संगत का पूछूंगा कि खबर हो जैसी जमाली साहब के बताया जिने जो आवाज की घटती है मथे में शुरू हुई थी शुरू ही जगह ये तो इन्हीं की पया बेग टाइम पक्की नुस्खे छो तो भाई हां ये बेग तो सुनो या पया वो टेप लगाया कौन था सही वैसे नहीं बेग जो अंदर के खाली हां करे मैंने दिन को नथी और घोट की राइजिंग स्टार लगे तो मजबूत पोजीशन में बी टीम पंहिंजे हिसाब सां मुक़ाबिलो करे पई हां ॾिसूं किथे थो कमु पहुचे बस हिकिड़ी टीम तो सुबुह जेका आई उहा पहुची वई आहे सेमीफाइनल में हाणे हिननि मां ॾिसूं कहिड़ी थी सेमीफाइनल पहुचे गोट की पहुंची हुई ऐं हिकिड़ी टीम ते वेठी आहे साईं नवीद जमाली जी वेलकम टू द सेमीफाइनल ओ पण किथे वञी कैच कयो जवान आहे माशाल्लाह टीम ॾाढी ज़बरदस्त आहे मज़बूत टीम आहे जो हमरा लाइटू जो वाला डीजल खर्च कोन करे दो ये डी थे लाइटू बंद कर चला तो वाला है हर करो आगे डीजल कोने मुल्क सजे में ठीक चमकू ने पड़ो बिल सके हां भैया मुझे मथे में कम आयो तो नहीं पैदा लगो पियो का पान कम में जो तो चढ़े कम आसान करके दियो ना हां हूं ई सजोरी लगी यार कोन कम थे बे बटा मसन हाथ वाली मथा में जाओ जो है ना अन्या जो राउंड यार पानी की पी जाइए उसको बता 1 मिनट पई है बोतल वठो 1 मिनट पई है ना के वरी भरे जो पानी बोतल पई था पिए पो वारी बोतल भरियो दी वञो आखिर में हां मसलो ना है
वो मैच तो घोटकी राइजिंग स्टार खटे भाई हमारी ब्योट तो मैच शुरू को थे संगत हला के घटा ही आना के लगे तो अञा पोइते के किचन इन बड़ा डाडो तंग कयो पाण हलूं था ग्राउंड ते वेझो अचे वो जेको आहे सो ॾेखार परे खां छो थो ॾेखारे हलूं था करो जल्दी करो सब ये टायर फाल हो हसीना जी कीअं लथाव मैदान ते कीअं मैदान ते लथाव इहो मैं चवां थो अञा आहे
अरे तू छोड़ सकती हो यार, टाइम नहीं हुआ, लेट क्या कर रही थी यार। मैं अब के जो राउंड है जाएगा, के जो आए इसका बस को ड्रा कर रहा है, ड्रा कर रहा है हां ना ओए इसका बाद में ड्रा कर रहा है ना डिवाइड नहीं तो पानी आ रही है तो ठीक है होने जा पानी थोड़ा ड्रा कर रहा है। अच्छा ठीक है, बंद निकल नु दिन जेरी निकली आता है घोटिया रंजिया है वो काम बैठा दो। अच्छा ठीक है अब्बा, ठीक है एप्री जो कर तैयार रंजिया वो ठीक है आज नहीं करना ना काफी बैठी है मेरा ना ये बैठी है मेरा ना फाइनल करा है को हजार डालो ऐसा बच्चे लोग हिकिड़ो त पिच अॻे अधु अधूरी आहे, ॿियो अमरावरी जेको आहे वरी सफ़ाई जे चक्कर में जेका अधु ठहियल हुई उहा बि ख़राबु करे वियो। असांजा प्लेयर वीचारा कीअं किरनि। एजुकेशन सेक्रेटरी बि लथल आहे मैदान ते। साईं AC बॉल पियो कराए। साईं AC हेॾे अचो, असांखे ख़बरचार त ॿुधायो न। टूर्नामेंट के हवाले से ही असांखे जेको आहे ॿुधायोसीं छा पियो हले, छा पिया कयो। अवां बि त ॿुधाईंदो न। अवां वाला लाठी टीम है ना, टीम में जो खेले नहीं दऊ अवां ना हाँ नहीं दबल प्यो में शुरू थे ना, प्यो मैच में शुरू थे ना टीमों ले केड़ी इनका वो शाहीन इकबाल ब्लाग ने किए लगे, इकबाल ब्लाग किए लगे संगत के ॿुधाईंदो हलां। असां सां गॾु साईं एडवाइज़र टू चेयरमैन साईं अदनान समूह मौजूदु आहे, जंहिंजो ब्लाग जेको साम्हूं ई ॾिसो पिया न इहो अथव इकबाल ब्लाग। माना इन में साईं माना वाइब्स हूंदियूं आहिनि, भई जेके बि नवां ईंदा आहिनि साईं उन्हनि खे ट्रेन कंदो आहे इन ब्लाग में कीअं माना हलिणो आहे ईअं न। उसने ही ॿुधायूं हसन छा आहे भई, हा हसन जी पुॼींदा न तेसि ताईं इकबाल ब्लॉक में रही न सघे। रही न ॾिठो ब्लाग असां बि हाणे कुझु क्लास में वरी कमु घणो आहे। हा अचणु ठहे नथो, असां मजबूर अवां जे हूंदे असांखे कहिड़ी ज़रूरत हुजे। इकबाल ब्लॉक में फीलिंग आहे
हाँ ब्लॉक नहीं को सिरन सां ठहियल आहे, हर हिक सिर में हिकु हिकु यादि आहे। वाह वाह। कंहिंजा के वाइदा क़ैद थियल आहिनि, कंहिंजा कसम क़ैद थियल आहिनि, कंहिंजी दिलियूं टुटियल आहिनि। दिलियूं भला जेको टुटनि थियूं इकबाल बिलाग में जुड़नि बि थियूं। साईं जुड़नि थियूं बि आहिनि, टुटनि थियूं, पर टुटियूं खणियूं आहिनि। क्वालिटी और क्वांटिटी में ॾिसूं न। अवां कहिड़ी क्वांटिटी में लाए था कयो? साईं असां टोड़ियूं बि आहिनि, टुटा पियो टुटाइने करियूं त टोड़ियूं आहिनि असां। हाँ ईंदो ई है तो गोल्ड डिगर थियूं। गोल्ड डिगर बसो के ॼणी आहे? साईं नदीम बाल पियो कराए जो साईं वसंत महर असां एजुकेशन सेक्रेटरी बाक़ाइदे मैदान ते लथल आहे। साईं कहिड़ा हाल वाला न वञा और कहिड़ी टीम में खेॾो आहे? बैटिंग आहे साईं। बैटिंग आहे साईं वसंत वारी टीम। साईं कीपर केरु आहे? आपकी छत पे हमारा बाल आया हुआ है, वो दे दो। कीपर भी ना था जी, आपके हौसले की छत पे हमारा बाल आया हुआ है। तो बाल चाहिए थे तो बदतमीज कहलाएंगी और ज्यादा बन जाएगी। शॉट लगे तो बियो छपो लगातार ऊपर है छत पे ऊपर। आप चेक तो करें। साईं एजुकेशन सेक्रेटरी के स्पोर्ट्स सेक्रेटरी जो हो जाए वीडियो शूट कर खैर नहीं बोलेगा वहां भी अब कीपर क्यों नहीं 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 न्यू बिल्डिंग नहीं है, कोई जाने वाली नहीं, पुरानी गाड़ी हाँ उसमें बोला स्विंग है ना यो बालर हमारे साईं है पाया खबर है जम खबर वाइड हुयो यार यो केनिवल डेढ़ बाल ना हुयो उस्ताद डेढ़ बाल आ ना पोइते किरियो आ हां गिरास ते आ क्या है तो मेंटली Kalau tahu dari nanya itu, wicket. Oh ya, bisa. Ada piro yang letih mau mau tu. हाँ sorry जी चौदह बा ये थी आना 14 स्कोर थियो बच्चा का बा ये डबल 14 16
सोरह 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 पूरा छक्को छक्को आ छक्को पे लगा ना वरना ये टिप का जो है ना बात हाँ हाँ जूम क्यों जिसो अच्छा रिव्यू ना अच्छा सीढ़ी देखा दो सीधी नहीं बैठ है और नहीं हाँ मुझे बाल ना थी लग जे छत का एडी वडी है छ हाँ 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 मेरी शाबा नहीं साईं आए न। हाँ नहीं बाबा बाल मोटे हो कौन मोटे हो निकाह करे तो हमारा सुंदरी डिंगी की हमारी है साईं
वाह वाह 52 हमारा काम घणा थिया आहिनि पेवा वारा ले हल भाई त लख ते वेंदा रस्ताई खाली गला करे भली मथन ना केडन न मथिया पक्का अथनि वॾा अड़े यार एड़ा शाटा न तुंहिंजी बैटिंग भली आहे बस बस अरे भरू न भॼ न संदी बैटिंग लाइ चोरो थो भॼे 57 हिन मसीह ते पुॼाए छोरा बहण गाल सफ़ा टिपे थो हां बस वड़ खड़ी हूं ते कॉलेज में सारे कोट में इमाम अड़े हर दफे पुजे आए तो केचरी सुवाण संगत करे दिया ना नवा कौन थियो ती स्टाइल हो गई कोने हाल हां हां ये एरिया तो कहां पर तुम गए अपन
जबरदस्त जबरदस्त अब हलो साईं बस कर भोपाल ट्रेड वो बाल काढ़ो कार्य हुआ था शार्ट फुटा पादे शार्ट में तो चल गया हां घणा छड़ा ट्रे 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 छका इनने लाई है पंज वाला अच्छा करता है जबरदस्त ये पंजा है करीब हो ये चलते रात रात से है आए पैर कटियो पैर 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 यो तो बाबू भाई रब्बा ब्याह दे कर मसो तो इसको थोड़ा 70 71 71 सही बालिंग ओड़ी था बालिंग अल्लाह वास्ते आ रही है सो पंजी हां सही आयो ता बस नहीं दे विटा नहीं जो मैं क्यों हेलो सही बाप का बक बस साईं के सोनो मोकले वन आउट पे भाऊ के नीरे कपड़े वाला मोकले थी वो पाऊ का
साईं वाली शॉट सीधो गर्ल्स हॉस्टल में थी वञे। वाह ईशा न मज़ो थो अचे शके तवारे ते भणंदो ये ड्रॉ कई आहे शको ॾिसी ख़ुशि था थिए भाई तो घणा बाल रहंदा साईं आखिरी बॉल बैटिंग किया। अरे होल्ड करे छड़ींदा आउट आउट आखिरी बॉल विकेट हुई। साईं लुड्डू
बाहर अभी से तेरा चेकअप करवा चलो अस्पताल में बाकी उम्मीद सजी साईं मेहरान जो हुन स्कोर घणो 3 थियो आहे न यो साईं एसी दे बाल दो बने तीन ओवल थी है भाई 1.5 वाला बता ओए हम तो ऊपर के 1.5 एनो डाडो मैं हमरा फॉर्म में चंदा वाली ये चलो यार